सांगड़ डिप्टी कमिश्नर सांगड़ डॉक्टर इमरान उल हसन ख्वाजा चयो आहे त पोलियो हिकु ख़तरनाक बीमारी आहे जेका मासूम ॿारनि खे हमेशह लाइ अपाहिज बणाए सघे थी। अहिड़ो इज़हार हुन टंडो आदम में पोलियो मुहिम जो जाइज़ो वठण ऐं पोलियो अमले सां अहम गजाणे बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त 28 अक्टूबर खां शुरू कयल पोलियो मुहिम 3 नवंबर ताईं जारी रहंदी ऐं अवाम जे ताउन सां ई पोलियो जो ख़ात्मो मुमकिन आहे। डिप्टी कमिश्नर चयो त पोलियो मुहिम जो जाइज़ो वठण जे सिलसिले में रोज़ाना जी बुनियादुनि ते गॾिजाणी मुनक़द कई वेंदी आहे। टंडो आदम जी यूनियन काउंसिल 4 में काफ़ी मसइला दरपेश आहिनि। असां चाहियूं था त हाणे हेठी सतह ते पिणु गॾिजाणियूं मुनक़द करायूं ऐं पोलियो वर्कर्स खे मुकमल ॼाण फराहम करण सां गॾु इन्हनि जी हिमत अफ़ज़ाई कयूं। हुन चयो त टंडो आदम इन हवाले सां बि अहमियत वारो आहे जो हितां जी यूसी कुंभ ॾाढ़ू मां पोलियो जो हिकु केस ज़ाहिर थियो आहे। असांजी मुकमल कोशिश आहे त जारी मुहिम दौरान 5 सालनि ताईं हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पियारजनि। असांजो अज़म पोलियो जो ख़ात्मो आहे ऐं इहो सिर्फ़ु बहितर आगाही ज़रिए ई मुमकिन आहे। हुन ॿुधायो त जारी मुहिम दौरान ज़िले जे 5 लख ॿारनि खे वैक्सीन कई वेंदी। पूरे ज़िले में 1100 टीमूं घर घर वञी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारे रहियूं आहिनि। हुननि साफ़ी बिरादरी समेत सान्या वंदनि खे अपील कई आहे त हिन बाबति सुजाॻी पैदा कनि। इन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम हुनैन तारिक शाहानी चयो त अॼोकी गॾिजाणी पोलियो मुहिम जे हवाले सां वॾी अहमियत रखे थी। अॼोकी गॾिजाणी में पोलियो मुहिम सां वाघियल तालके जा समूरा नंढा वॾा मुलाज़िम मौजूदु हुआ जिन खे जारी मुहिम जी कामयाबी जूं हिदायतूं कई वयूं आहिनि। उन खां अॻु डिप्टी कमिश्नर सांगड़ जी सदारत हेठि तालके टंडो आदम जे पोलियो वर्कर्स जी अहम गॾिजाणी मुनक़द कई वई जंहिंमें मेडिकल सुपरिटेंडेंट तालका अस्पताल टंडो आदम सैयद फज़ल शाह समेत लाॻापियल अमलदारनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।